महाशिवरात्रि जो त्यौहार हिंदू बिरादरी जी मंदिरनि में पूजा पाठ ऐं ख़ासि तक़रीबूं जारी। सिंध समेत सॼी दुनिया में हिंदू बिरादरी पारां महाशिवरात्रि जो त्यौहार जे मौक़े ते विर्त रखी मुख़्तलिफ़ मंदिरनि में पूजा पाठ कई पई वञे। सामारो तलक़े में भी हिंदू बिरादरी पारां महाशिवरात्रि जो त्यौहार निहायती धामधूम सां मल्हायो पियो वञे। इन सिलसिले में सामारो जे क़दीमी मढ़ी ॾाढा शुगर सवामी में शिवरात्रि जूं तक़रीबूं वॾे पैमाने ते शुरू कयूं वयूं आहिनि, जिते वॾे अंग में हिंदू नारियुनि विर्त रखी मंदर पहुची शिवलिंग ऐं शिव भॻवान जी पूजा पाठ जो सिलसिलो शुरू करे छॾियो आहे। जिन्हनि मंदरनि में पूजा पाठ सां गॾु हिंदू औरतुनि पारां गुजराती, मारवाड़ी ऐं सिंधी में भॼनवाणी पिणु कई पई वञे। उनखां अलावा सामारा रोड वेझो शिव मंदर में महाशिवरात्रि जो मेलो पिणु लॻायो वियो आहे, जिते सवनि जे तइदाद में हिंदू बिरादरी जे माण्हुनि शिरकत कई। जिन त मुख़्तलिफ़ मंदरनि में हिंदू नारियुनि पारां प्रसाद कंदे फ्रूट ऐं गुल रखी ख़ासि प्रार्थनाऊं कयूं पियूं वञनि।